ॾिसो इश्क जो इंसाफ़, ॾिसो इश्क जो इंसाफ़, सभई मज़हब कयाई माफ़, मके वञण के हो अंदर तन में तवाफ़, सच्चू इन ॻाल्हि में हस न आहे ख़िलाफ़। अस्सलाम वालेकुम, हक़ मौजूद अनीना फ़िदा अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम जेको तव्हां तमामु शौक़ सां ऐं तमामु दिलि लॻी सां ॾिसंदा आहियो, जंहिंजो नालो आहे रक्से रूह। रूह जी ॻाल्हि जंहिंमें थींदी आहे, जंहिंमें राग विराग जी ॻाल्हि थींदी आहे। जॾहिं बि राग ऐं विराग जी ॻाल्हि ईंदी आहे त उते असांजे ज़हन में हिकिड़ो ख़ाको ठही ईंदो आहे, जेको असांजी सिंध में जेको सिंध आहे असांजो, उन में बुनियादी हिसो जेको आहे सो असां हमेशह चवंदा आहियूं त म्यूज़िक जो आहे या म्यूज़िक जी तरफ़ लाड़ो आहे, या असांजी जेकी डिगिंग्स थियूं आहिनि, जेके खुदायूं थियूं आहिनि, जेके असांजा माॻनि जूं असांजी खुदायूं थियूं आहिनि, त उन्हनि में बि असांखे हमेशह म्यूज़िक इंस्ट्रूमेंट्स मिलिया आहिनि, हथियार या ॿी का शइ न मिली आहे। सो असांजो सिंध जेको आहे बेस्ड ऐं इन ॻाल्हि ते कंदो आहे त असांजा जेको आर्ट आहे उहो बाक़ाइदा भरपूर असांजे हिन रिवायतुनि खे क़ाइमु करे वेठो आहे। सो जीअं रिवायत आहे त असांजे कलाम राग खे ज़्यादातर मर्द हज़रात क़ाए तकमील ते पहुचाईंदा आहिनि। असांजा जेके बि फ़नकार आर्टिस्ट आहिनि उहे चाहींदा आहिनि त मर्द हिन फील्ड में अचनि, औरतूं घटि अचनि, पर इन ॻाल्हि ते बि अॼु असां ॻाल्हाईंदासीं। ऐं इन ॻाल्हि ते मां ज़ोर ज़रूरु ॾींदी आहियां त जंहिं वटि जेको फ़न आहे उहो अगरि उन वटि अलाइव आहे या उहो करे सघे थो त ज़रूरु उहो हिन फ़न में अचे, छो जो सूफ़ीइज़म में औरत जी बि हिकिड़ी पंहिंजी पहचान आहे, दलील आहे। सूफ़ीइज़म खे औरत खां वधीक कोई नथो सम्झी सघे। मर्द पंहिंजी जॻह ते बिलाशुबा सम्झी सघे थो, पर औरत में बि अलाह साईं उहे ख़सलतूं रखियूं आहिनि जो हूअ अधु कलंदर थी सघे थी। जॾहिं अधु कलंदर औरत थी सघे थी त म्यूज़िक खे औरत छो नथी सम्झी सघे। असां सां गॾु आहे अॼु हैदराबाद जी बहितरीनु गायका, जेकी पंहिंजे रिवायत खे क़ाइमु रखंदे, जेकी उन्हनि जी वालदेन, जीअं उनजी पेरेंट्स हुया, उनजी वालदा, उनजी भेण ऐं उनजा घर वारा म्यूज़िक सां रिलेट आहिनि। ऐं असां सां गॾु अॼु आहे साइमा साहिब। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। ख़ुशि आहियो? जी अल्हम्दुलिल्लाह। हैदराबाद खां तव्हांजो तालुक़ु आहे। ऐं जीअं मां ॻाल्हि कई साइमा, त असांजे म्यूज़िक इंडस्ट्रीअ में कोशिशि माण्हू कंदा आहिनि, मर्द हज़रात सिंधी म्यूज़िक जी ॻाल्हि थी कयां, त घणो तर जेको आहे सो औरतूं हिसो न वठनि, इन जी वजह छा आहे? ये ग़लति आहे यार, हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो। ॾिसो इहो न आहे त हाणे मर्द उहो कमु करे, अॼुकल्ह उहो हले पियो दौरु, जेको मर्द कमु करे थो उहो माई बि करे सघे थी। सही आहे। पहिरीं चवंदा हुआ इहो मर्द माईअनि खे घर में विहारियो, पहिरें दौर जूं इहो ॻाल्हियूं वरी उन दौर में अची वियूं आहिनि। हाणे उहो दौर न रहियो आहे। हाणे औरत मर्द खां वधीक अॻिते वधी वई आहे, इलाही वधीक अॻिते अची वई आहे, मौसीक़ी में अची वई आहे। इहो कंपनियूं खोलियूं आहिनि पंहिंजूं पंहिंजूं, को मौसीकार आहे, को हर मतिलबु पंहिंजो पंहिंजो फ़न सभिनि कयो आहे। लेडीज़ करे पई, केतिरा आहिनि बाबा अॼुकल्ह रिकॉर्डिंग त वञूं त छोकिरियूं रिकॉर्डिंग कनि पियूं। हा, उहो माना जेकी मशीनरी, मुंहिंजी आंटी हूंदी हुई टीना हैदरी, हिकिड़ो नालो रखंदी हुई, हर साज़ वॼाईंदी हुई, माशाअल्लाह, तबलो वॼाईंदी हुई, आर्गन वॼाईंदी हुई, इहो गिटार वॼाईंदी हुई। को अहिड़ो साज़ न हूंदो हुयो जेको मुंहिंजी आंटी खे न ईंदो हुयो। माशाअल्लाह, हर फ़न हुई ऐं ॻाईंदी बि हुई। सेम मतिलबु हिकिड़े पर्दे जे पोयां विहारियो त तव्हां इहो कोन सोचे सघंदो त इहा आबदा परवीन ॻाए पई या को ॿी आहे। तव्हां सम्झो था त औरत हिन फ़न खे बख़ूबी निभाए सघे थी? बिल्कुलु बिल्कुलु निभाए सघे, छो नथी निभाए सघे। मतिलबु उहो टाइम जो बि प्रॉब्लम हूंदो आहे, छो जो औरत खे घरदारी बि करणी हूंदी आहे। असां वटि परसेप्शन आहे त घरदारी औरत जो कमु आहे, ॿाहिरि जो कमु, या हीअ आहे कमु ई ॿाहिरि जो, महफ़िलुनि जो या तव्हांजे स्टेज जो। त औरतूं इन ॻाल्हि में जेतिरियूं स्ट्रॉन्ग हूंदियूं ओतिरियूं अॻियां सघंदियूं। सो पंहिंजे पाण में शायदि तव्हां ईअं था चवणु चाहियो त स्ट्रॉन्ग जेकी विल पावर आहे उहा हुजणु खपे, पोइ औरत अची सघे। जी बिल्कुलु बिल्कुलु, छो नथी अची सघे। सुभान अल्लाह। सो असांजी महफ़िल जो बाक़ाइदा आगाज़ कयूं था। जी जी। त तव्हां असांखे फर्स्ट जेको बि तव्हांजो आहे माशाअल्लाह, मां सचल सरमस जो तव्हांखे बोलो। सुभान अल्लाह। असांजे प्रोग्राम जो जीअं मंच आहे त असां सचल साईं सां शुरूआत कयूं था। बिस्मिल्लाह। जी। जी दिल पीता है इश्क़ दरिया, सादे मस्तो मस्त मौदा, ओ हक मौजूद सदा मौजूद, हक मौजूद सदा मौजूद। पीता है इश्क़ दरिया, सादे मस्तो मस्त मौदा, हक मौजूद सदा मौजूद, ओ हक मौजूद सदा मौजूद, ओ हक 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 हक, ओ
तमामु ज़बरदस्त माशाल्लाह। इन कलाम खे हर जेको बि फ़नकार थिए थो ज़रूरु ॻाए थो ऐं तमामु माशाल्लाह हिकिड़ो फ़क़ीरनि जो रही अलॻि हुन में अंदाज़ आहे। तव्हांजो माशाल्लाह अलॻि अंदाज़ हुयो। तव्हां घणो तर कहिड़ो जेकी सिन्फ़ आहे उनखे ॻाईंदा आहियो, कहिड़ो जॉनर आहे तव्हांजो, छा कहिड़ी तरफ़ घणो तव्हांजो लाड़ो आहे मौसीक़ी में? मूंखे घणो सूफ़ी आइटम इलाही वणंदा आहिनि, इलाही ॿुधण में बि सुठा लॻंदा आहिनि। छो त अॼुकल्ह जो जेको हले पियो, शाइरी हले पई या म्यूज़िक हले पियो, फोक आहे। सूफ़ी रंग अहिड़ो आहे बसि सफ़ा, मतिलबु तन्हाई में बि हुजो, ईअं महफ़िल में बि हुजो, सफ़ा हिट हूंदो, जिथे किथे उहो रचंदो। छो त महफ़िल में बि मां वेंदी आहियां न, आम आइटम चवंदा आहियूं, अवामी आइटम, उहे एतिरा न लॻंदा आहिनि। सूफ़ी आइटम चयो न, पोइ नंढा वॾा जेको बि हुजनि न, मतिलबु इलाही बेस्ट पियो हले सूफ़ी, इलाही बेस्ट। तव्हांजो असल तालुक़ हिते हैदराबाद खां ई आहे शुरू खां? न, असां असल पंजाब जा आहियूं। हा, तव्हांजे एक्सेंट सां मूंखे लॻो हुनजे करे। सो माशाल्लाह सां तव्हां वरी सिंध में मादरी ज़बान असांजी पंजाबी आहे। जी, तव्हां घर में पंजाबी ॻाल्हाईंदा? न सिंधी? कॾहिं मूंखे पंजाबी आहियूं, पर मूंखे पंजाबी ईंदी न आहे, ईंदी न आहे। सिंधी ॻाल्हाईंदा आहियूं, मतिलबु उर्दू सिंधी ॻाल्हाईंदा आहियूं घर में। तमामु ज़बरदस्त। सिख्या भला अगरि पुछां तव्हांजी वालदेन जी तरफ़ खां आई आहे, पाण बाक़ाइदा को उस्ताद रखियो? मुंहिंजी आंटी हुई, वरी मुंहिंजी वालदा, वरी मुंहिंजी भेण ॻाइणु लॻी, आख़िरी फ़ौज़िया, उनजो बि हिकिड़ो पंहिंजो नालो आहे। त हुननि खे ॾिसी ॾिसी मां बाबा जे स्कूल मोकिलींदो, मां लिकी लिकी ॿुधंदी हुअमि, बाजी रियाज़ कंदी। ऐं अलाह कितना मज़ा। बाबा चवंदो न न, तूं न ॻाइणो आहे, तूं डॉक्टर ठहिणो आहे, तोखे ॻाइण जी ज़रूरत न आहे। हर को माण्हू इन फील्ड में ईंदो, सॼी फैमिली में हूंदी, पर हिकिड़ो हूंदो आहे न ख़ानदान जी तरफ़ां, ख़ानदान जी तरफ़ां हूंदो आहे। मुंहिंजी अम्मी खे ॾिसी ॾिसी शौक़ु थियो, वरी सिस्टर खे ॾिसी ॾिसी शौक़ु थियो, बसि पोइ बसि मूं चयो मां बि सिंगर ई थींदमि। बसि कुझु वक़्तु वरी अहिड़ो अची वियो त मूंखे बि अट्रैक्शन तव्हांखे ज़्यादा लॻंदी त सिंगर थियण में घणी अट्रैक्शन? इलाही इलाही इलाही। माना स्टेज ते ॻाइणु तव्हांखे वणंदो हुयो? मूंखे लाइव ॻाइणु ॾाढो सुठो लॻंदो आहे, लाइव सुठो लॻंदो आहे। ईअं जीअं थींदा आहिनि फेस्टिवल शोज़ वग़ैरह थींदा आहिनि, पोइ उन में वेंदा आहियूं त पोइ ट्रैक्स हूंदा आहिनि, हलंदा आहिनि, त उहो मज़ो न ईंदो जेको लाइव ॻाइणु। फंक्शन्स कंदा आहियूं न त लाइव ॻाईंदो, बसि मां चवां थी बसि जेको दिलि हुजे हिते ॿुधाए छॾियां, दिलि खोले ॿुधायां। पर कुझु कुझु वरी तव्हां जॾहिं लाइव ॻाइबो आहे त उते वरी तव्हांजा म्यूज़िशियन्स तव्हां सां कॾहिं अगरि संपत नथा थियनि त तॾहिं बि प्रॉब्लम आहे न? पोइ त थींदो, पोइ बसि मां ईअं कंदी आहियां, बसि मां ॻायां ई न, बसि मां बंदि कयां। मतलब तव्हांजा पंहिंजा म्यूज़िशियन्स हूंदा न? पंहिंजा हूंदा आहिनि, जेको असांजी मिली भेटी वारनि, छो त फंक्शन्स जॾहिं हूंदा आहिनि, प्रोग्राम्स वग़ैरह खुलंदा आहिनि, त ईअं हूंदो आहे त म्यूज़िशियन न मिलंदा आहिनि। कॾहिं कॾहिं त उहो वक़्तु बि थियो आहे त मां रुगो हिकिड़े ढोलक ते बि ॻाई आहे महफ़िल, हिकिड़े ढोलक ते बि असां प्रोग्राम कयो आहे, बसि इन करे वरी कंदा आहियूं। हलो ठीकु आहे, ज़बरदस्त माशाल्लाह। तव्हांजो हाणे छा था ॿुधायो तव्हां? मां तव्हांखे आबदा परवीन जो, मूंखे ॾाढी वणंदी आहे आबदा परवीन, मुंहिंजी फेवरेट सिंगर आहे, त मां उन्हनि जो तव्हांखे ॿुधाईंदमि। बिगड़ा दिख में
कटण ज़बरदस्त निभायो पर मोहम्मद अज़ीम साहब ऐं विजय साहब भी अॼु मट टोड़िया आहिनि फनकारनि जी शान उस्तादनि सां आहे आए है जेसि ताईं उस्ताद भला न फनकार कुझु बि क्या न बात सर आपको उस्ताद कह दिया आप लोग को माशाल्लाह सां असांजा वजदकार असांजा म्यूज़िशियन असां सां गॾु आहिनि त असांखे पर आहिनि सो असां वरी थोरो भला परनि सां उॾामी अचूं नंढी ब्रेक खां पोइ तव्हांजे साम्हूं वरी पेश थियूं था प्रोग्राम ॾिसंदा रहो रक्से रू अनीना फिदा सां गॾु वेलकम बैक नाज़रीन ऐं असां नंढड़ी साई खां पोइ वापसि आया आहियूं असां सां अॼु गॾु आहे साइमा सहर सो साइमा सहर माशाल्लाह पंहिंजा सहर त तव्हां तारीफ़ कयो पिया असांजे प्रोग्राम जी जहिड़ी नोइयत आहे जेको सूफ़ीज़म ते असां ॻाल्हि कयूं था जी, जी। औरत जो सूफ़ीज़म में केतिरो किरदारु आहे छा औरत हिन म्यूज़िक जे वजह जेको असांजो म्यूज़िक आहे जी। दरवेशी म्यूज़िक आहे आरफ़ानो कलाम आहे आरफ़ानो कलाम जीअं असां ॻाईंदा आहियूं जी, न चवंदा आहियूं, उन सां औरत छा हिन मुआशरे में तब्दीलियूं आणे सघे थी अगरि ॻाइण वारो सुठो हुजे मतिलबु हूंदो आहे न हाणे अॼुकल्ह फ़नकार आहिनि ॾिसो त ॻाइण बि न आहे त पोइ बि ॻाइनि था ईअं न जंहिंखे ख़बर हुजे इन शइ जी ख़बर हुजे इन जा एतिराम ख़बर हुजनि इन जा अदब ख़बर हुजनि उहो हिनखे ॻाए त सुठी ॻाल्हि आहे जेको माहौल आहे उन में तव्हां चेंजिंग कीअं था आणे सघो पंहिंजे सिंगिंग सां हिन जेको पैगाम था ॾियणु चाहियो जी, जी। छा तव्हां पंहिंजी सिंगिंग सां उहो पैगाम ॾेई सघो था या माण्हू सम्झनि था उहो पैगाम सम्झण वारा सम्झी वेंदा आहिनि ऐं कुझु सम्झण वारा न आहिनि त सम्झंदा न आहिनि माना तव्हां ईअं था चओ त जेको तव्हां चओ था उहो माण्हुनि वटि वञे थो या वञे थो ॾिसो इहो असां महफ़िल में जीअं महफ़िल जी ॻाल्हि वठी वठो महफ़िल में वेंदा आहियूं कुझु कलाम त अहिड़ा हूंदा आहिनि माण्हू खे रूह खे लॻंदा आहिनि माण्हू रोई बि पवंदा आहिनि सही उन्हनि खे ख़बर पवंदी आहे बाबा इहो राग ॻाए पई पैगाम त इहो आहे न जेको तव्हांजे रूह खे झंझोड़े रूह खे झंझोड़े इहा ई ॻाल्हि मां तव्हां ऐं कुझु एटम अहिड़ा हूंदा आहिनि भले केतिरो बि सुठो ॻायो उन्हनि जे मथां लंघी वेंदा आहिनि उन्हनि खे सम्झ इहो ॻाल्हि आहे सम्झ जे मथां अगरि सम्झण वारा सम्झंदा असां त पंहिंजी दिलि सां सुठो ॻाईंदा आहियूं औरत सुठो ई ॻाईंदी आहे सुठो करे उनखे ॻाईंदी आहे त अॻे माण्हू खे मुंहिंजी जेको मां ॻायां थी हिकिड़ो वर्ड उनखे सम्झ अचे सहर जेको आहे या जेको लॻाव आहे उन कलाम में जी, जेकी रूह आहे उहो कीअं अचणु खपे तव्हांखे ख़बर अगरि मां रूहदारी सां ॻाईंदमि त हुननि खे बि रूहदारी सां मतिलबु रूहदारी सिखणी पवंदी आहे या सिखणी हूंदी पवंदी आहे सिखणी पवंदी ऑलरेडी हूंदी न आहे तव्हां में ऑलरेडी हेतिरी न आहे कंहिंमें बि न आहे चऊं था छो त अगरि रूहदारी हर कंहिं में हुजे त पोइ हर को फनकार हुजे हा पर सिखणी पवंदी आहे साइमा अॼुकल्ह हर को फनकार त आहे न जानी पर उहो न आहिनि न ॾिसो रूहदारी उहो जेको रूह सां माण्हू आहे अॻियो माण्हू रोई पए उनखे चवंदो आहे हाणे असांखे रोरायो था या खिलायो था न तव्हांखे खिलाईंदासीं रुआड़ींदासीं कोन माशाल्लाह अहिड़ा सुठा पिया लॻो खिलंदा अलाह न तव्हांखे रुआड़े मां तव्हांखे लतीफ़ सरकार जो एटम ॿुधायां थी वाह वाह लतीफ़ सरकार जो एटम जो मतिलबु जेको सॉन्ग आहे उहो चाहे कंहिंजी परचन शाल काफ़ी था ॻायो जी जी सो काफ़ीअ में त हूअं ई एॾी रूहदारी माशाल्लाह बिस्मिल्लाह मारू मुसाफिर चल बाबा हो शाला पर शाला बाबा चोला मारू मुसाफिर चल बाबा शाला मारू मुसाफिर
पर चल शाला पारा जो मर मुसा पर चल शाला दुनिया बनी बावरी पत्थर पूजने जा घर की कोई ना पूजे जिसका पर चल शाला मारू मुसा पर चल शाला ओ पर चल शाला ओ पर चल शाला मार डोला मारू मुसा पर चल शाला पर चल शाला मारू मुसा पर चल शाला शायरी में जेतिरो जहिड़ो पैगाम आहे त ससी जॾहिं मारवी जी जी जॾहिं उमरकोट उनखे उमर जेको आहे सो कोट में बंदि थो करे त उहो पंहिंजे माइटनि लाइ तड़पे थी मिटनि लाइ त मूंखे उन्हनि सां पुॼणो आहे ऐं उहा हिकिड़ी सदा आहे हिकिड़ी उनखे सदा करे परचाए ॾाढो हिकिड़ो खिचीदड़ पाण ॾे ऐं असांजो जेको आहे सो सुर एॾो ज़बरदस्तु ख़ूबसूरत ऐं शाह भिटाई जी वरी शाइरी माशाल्लाह तव्हांजो अंदाज़े बयां बि ॾाढो ज़बरदस्तु आहे ऐं हमेशह भला कोई तव्हांजो पंहिंजो फेवरेट आहे जंहिंखे तव्हां कॉपी कंदा हुजो मां आपदा परवीन मूंखे सुठी लॻंदी आहे मां उनखे कोशिशि कंदी आहियां बिल्कुलु सेम मां कोशिशि पूरी कंदी आहियां पर उन जहिड़ो थी त नथी सघां न उन जहिड़ो मां ॻाए सघां थी पर मुंहिंजी रूहानी उस्ताद उहो ई आहे तमामु ज़बरदस्तु आहे पर साइमा आपदा परवीन त थी चुकी जी आपदा परवीन जहिड़ो ॿियो कोई न ईंदो बिल्कुलु पर साइमा सहर पाण छो नथी थियणु चाहे आपदा परवीन ई छो तव्हांजो पंहिंजो हिकिड़ो अंदाज़ हुजे सूफ़ियुनि में त ॾिसो हाणे जीअं अवामी फंक्शन्स हूंदा आहिनि अवामी जेको हलनि पिया गाना उनमें त इलाही आहिनि गाना मतिलबु पोइ हुन वाले सां ॻाइणो पवंदो आहे पर सूफ़ी मां तव्हांखे ॿुधायां मूंखे सूफ़ी आइटम घणा पसंदि आहिनि चाहे हू कंहिंजा बि हुजनि पर मूंखे सूफ़ी ज़्यादा आइटम वणंदा आहिनि न असांजी बि इहा कोशिशि हूंदी आहे त सभिनि जो पंहिंजो रंग हुन में अंग ज़रूरु जी 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 हा इंस्पिरेशन त तव्हां वठी सघो था पर कोशिशि इहा हुजे त साइमा हुजे त साइमा लॻे इहो ज़बरदस्तु आहे ऐं पंहिंजो रंग ज़रूरु विझंदा अच्छा साइमा अगरि ॻाल्हि कजे त घर ऐं म्यूज़िक खे संभालण में मुश्किलात थींदी आहे इलाही थींदी आहे छा परेशानी थींदी आहे ॿारनि बच्चनि में मुझे नंढड़ो आ बस वो हींअर भी अचा पहले चे मम्मा कहाँ जा रही हूँ मैं बेटा आपकी टीचर के पास जा रही हूँ आपकी टीचर ने बुलाया मतलब मुझे नंढड़ो मूंखां बग़ैर न सुम्हंदो आहे न खाईंदो आहे न पीअंदो आहे त बसि थोरो हुन मां मूंखे इलाही परेशानी थींदी आहे त मां चवंदी आहियां हुनखे टाइम घणो ॾियां मां वधीक इन करे म्यूज़िक खे थोरो घटि ॾींदी आहियां छो माण्हू कोड़ करे पंहिंजे नंढड़े खे घणो ॾींदी आहे छो जो फैमिली फर्स्ट आहे तव्हांजो ॿार उहो रेस थी वञे त पोइ तव्हांजी सिखिया अञा पई हले पई तव्हांजी ना फ़िलहाल त कान्हे विच में मूं छॾे ॾिनो हुयो बाबा गुलाम रियाज़ कराईंदो हुयो सनम मारवीअ जो वालिद साहिबु उन्हनि मूंखे सेखारियो आहे जी उन्हनि बाबा मूंखे सेखारियो आहे त उन्हनि खां ई सिखिया वठंदी हुयमि फ़िलहाल थोरो गैप अची वियो विच में मुंहिंजो नंढड़ो बीमार थी वियो मां पाण बीमार थी वियसि कुझु मसइला अहिड़ा थी विया इन करे फ़िलहाल बंदि करे छॾियो वरी हैदराबाद हब चयो वेंदो आहे सुर ऐं संगीत जो जी पोइ त एकेडमीज़ घणियूं आहिनि इलाही आहिनि बाबा गुलाम फ़कीर पंहिंजी अकेडमी खोली आहे इन्हनि खोली आहे वरी फरज़ाना परवीन जेको आहे उनजे भाउ बि खोली आहे अकेडमी इलाही आहिनि उस्ताद आहिनि जेको वॾा वॾा आहिनि उन्हनि जी अकेडमियूं आहिनि पंहिंजूं हाणे शहर इहे त इंडिविजुअल नंढियूं नंढियूं अकेडमी आहिनि पंहिंजे माना नंढे लेवल ते गवर्नमेंट लेवल ताईं काई आहे अकेडमी हुते
फ़िलहालु हिते इहो पंहिंजो कल्चरल डिपार्टमेंट जेको आहे पंहिंजो हैदराबाद में, हिते हिननि खोली हिकिड़ी, पर कोरोना जे करे हा, उहो सभु बसि बंदि माना थी वियो। आहे त सही, हा, माना आहे कमु आहे थी- बिल्कुलु आहे छो बिल्कुलु जो असांजो उते वॾा वॾा कल्चर उस्ताद डिपार्टमेंट असांजा ज़बरदस्त जेका कमु आहिनि करे उते पियो। सभु वॾा वॾा उस्ताद ईंदा आहिनि, उहे सेखारींदा आहिनि, तमामु सुठी सिखिया ॾींदा छो जो आहिनि असांजो आहे हब जेको आहे सो हैदराबाद जी, आहे, बिल्कुलु, उतां घणा बिल्कुलु। जी, आर्टिस्ट जी। निकिता आहिनि। हाणे छा था ॿुधायो? हाणे मां तव्हांखे सुठो आइटम थी ॿुधायां, उमेदु आहे तव्हांखे सुठो असांखे त तव्हां जेको बि ॿुधायो वणे थो। कलाम जा शाइरी इलाही मशहूरु बि आहे, पहिरें पवंदीअ सां लतीफ़ सरकार जी शाइरी। ससी पुनूअ जो जी, जी। दास्तान। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। तेरे पवनी सान चवनी तेरे पवनी सान चवनी तेरे पवनी सान चवनी
ज़बरदस्त असांजे शाह साईं जो राग गोहारी ऐं हिनखे उर्दू में मान चइबो आहे जेको असांजा उस्तादनि जी ॻाल्हियूं सो असां तमामु ज़बरदस्त अदी आइटम पेश कयो ऐं ज़बरदस्त निभाइण जी कोशिशि कई असां हिते नंढड़ी साही वठूं ऐं पाणीअ जी ब्रेक खां पोइ तव्हां जे साम्हूं अचूं पिया तव्हां ॾिसी रहिया आहियो रक्सेरू अनीना फिदा सां गॾु उते
तव्हांखे कीअं लॻो? तमामु बहितरीनु, तमामु बहितरीनु, तव्हांखे तमामु वणियो? सुकून अची वियो। माशाल्लाह हिकिड़ो सां। पंहिंजो ई अंदाज़, हिकिड़ो पंहिंजो ई रूदारी, क्या बात तमामु है। बहितरीनु। छो जो असांजो राग आहे सोरठ, जी जी, सोरठ मां हे शइ खयल आहे, त माशाल्लाह, सोरठ जॾहिं बि ॻा त हिकिड़ो वजद में वणो पंहिंजो ई ईंदो हूंदो आहे, आहे। तकलीफ़ थींदी आहे पर मिठी तकलीफ़, माना वणंदड़ तकलीफ़ जंहिंखे चइजे थो। छा ॻाल्हि आहे, सोरठ जी राय ॾियाच, सुरनि मथां कंध ॾेई छॾण वारो, असांजा सुर अहिड़ा ज़बरदस्त, बिल्कुलु। छा त ॻाल्हि आहे। छा मां कॾहिं कॾहिं पाण जॾहिं वेहंदा आहियूं या म्यूज़िक कंदा आहियूं प्रैक्टिस में या कंहिं महफ़िल में, कॾहिं ईअं थियो जो ॻाईंदे ॻाईंदे तव्हांजो सफ़ा अलॻि ई वञी कनेक्शन मिलियो हुजे? मतिलबु सम्झिस न, मतिलबु कनेक्शन अलाह सां या कंहिं ॿिए त जहान में हलिया विया हुजो, हे न सुञाणो त केतिरा माण्हू वेठा आहिनि, केरु वेठो आहे, मां किथे आहियां, कैफ़ियत? बिल्कुलु बिल्कुलु थींदो आहे, बिल्कुलु थींदो आहे। महफ़िलनि में अक्सर मूंसां ईअं थियो आहे, ॻाईंदे ॻाईंदे ईअं लॻंदो आहे सफ़ा मां अकेली आहियां, केर बि न आहे, पोइ इलाही रूह सां ॻाईंदी आहियां, ख़ासि करे सूफ़ी आइटम। क्या बात है। माशाल्लाह सां तव्हां सां गॾु तमामु ज़बरदस्त असांजो प्रोग्राम थियो। प्रोग्राम जो टाइम अचे करे ख़तमु थियो आहे, ऐं टाइम जॾहिं ख़तमु थींदो आहे त ॾुख बि थींदो आहे, छो जो फ़नकार ईंदा आहिनि, तव्हां परे परे खां ईंदा आहियो, तव्हांजी इहा महिरबानी हूंदी आहे। प्रोग्राम में अची तव्हांखे कीअं लॻो? तमामु बहितरीनु, तमामु मज़ो आयो, तमामु सुठा उतां माशाल्लाह म्यूज़िशियन्स बि भला हुया। इहो लॻो ई न त मां मतिलबु पंहिंजी म्यूज़िशियन खां इलाहो ॻाए पई, तमामु मूंखे तमामु मज़ो आयो। मज़ो आयो तव्हांखे? बिल्कुलु मज़ो आयो। सो नाज़रीन, अॼु साइमा सहर असां सां गॾु आहे, अञा हिकिड़ो कलाम उन्हनि जो बाक़ी आहे। सो तव्हां खां अॼु हिन प्रोग्राम, हिन मंच तां मोकिलाणी कयूं था। रही ज़िंदगी त वरी इनशाअल्लाह तव्हांजे साम्हूं वरी ॿिए प्रोग्राम में ज़रूरु नए नए फ़नकारनि सां असां हाज़िर ख़िदमत तव्हांजे थींदासीं। सो अॼु जे प्रोग्राम मां असांखे ख़ुदा हाफ़िज़, ऐं तव्हां जाॾे पेर तव्हां ॾे ख़ैर। सो बिस्मिल्लाह, तव्हांजो आख़िरी छा था ॿुधायो? लतीफ़ सरकार जो तव्हांखे ॿुधाईंदमि, तमामु बहितर, बूंद बिरीअ जी बहार लॻी, वाह वाह दर्द वाह, मंदीअ क्या जो बात है। दर्द मंदीअ जो ओ देसी वसीलो, बूंद बिरीअ जी बहार लॻी। दर्द मंदीअ जो ओ देसी वसीलो, बूंद बिरीअ जी बहार लॻी। दर्द मंदीअ जो
दर्द